मुहज्जलीन हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मोहब्बत से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह कंदो आहे त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन जी मोहब्बत में जियारे ऐं इन ही मोहब्बत में शल मौत अता फरमाए। जो कि महफिल सजाइण वारा रेस चंगल खान उन्नड़, रेस अब्दुल वहीद उन्नड़, रेस कुर्बान अली उन्नड़ साहब, मुबारकबाद हुजे उन्हनि खे ऐं जेके शरीक थिया आहियो उन्हनि खे। अल्लाह ताला असांखे सआदत अता फरमाई आहे जो महबूब मुस्तफ़ा करीम जे मीलाद जी महफिल में शरीक आहियूं। मीलाद जी महफिल हुजे, वरी उन जी सदारत नबी जो बचड़ो करण वारो हुजे त बेड़ा ही पार आहिंदो। क़िबला साईं सैयद नूर अहमद शाह दामत बरकातुहुल आलिया महफिल की सदारत करे रहा आहिनि। यकीनन अहल बेतन जे सदके ही अल्लाह ताला असांजे मथां करम कया आहिनि। वरी भी सुभान अल्लाह। असुल ईअं चुप कयो वेठा आहियो थिया ॼण बात में मुंग पिया हुजनि तव्हांजे। कुझु त सुभान अल्लाह चओ। साईं मौलवी साहब अॻ में तकरीर करे वियो, दाऊं करे वियो, पर कंहिं सुभान अल्लाह जी तव्हां वरनायासीं कोन। मुंहिंजो पक्का ठेड़ लॻा वेठा आहियो थिया। कुछ सुभान अल्लाह, कुछ औज़ु बिल्लाह, कुछ नऊज़ु बिल्लाह, वो न त भला इन्ना लिल्लाहि चओ त सही ख़बर पवे जेरा सुभान अल्लाह। साईं जो मीलाद आहे, यकीनन हर दिल शाद ऐं आबाद आहे। छो त मुंहिंजे लज अचण जी ख़ुशी हर मोमिन खे थींदी आहे। मूंखे ख़बर आहे तव्हां सुबुह खां वठी रैली में हलिया आहियो, शायद थकिजी पिया हूंदव, तॾहिं थकावट जे करे नंगर जी आसरे ते वेठा आहियो ध्याले जा। पर जॾहिं साईं जी तारीफ़ अचे त मोमिन बेखुद थी चवंदो आहे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मझा आयत हिन फ़कीर तिलावत कई। उन बरकतुन भरी आयत में अल्लाह ताला तुझे मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जो तारुफ फरमायो आहे। इंसानन सा अल्लाह ताला खुद मदीने वारे साईं जो तारुफ करायो आहे। हर नबी आयो पांजो तारुफ पाण कराई। हर पैगंबर पांजी गाल पाण करे बुधाई त मां अल्लाह जो नबी आहियां, मां खलीलुल्लाह बनजी आयो आहियां, मां कलीमुल्लाह बनजी आयो आहियां, मां सफीउल्लाह बनजी आयो आहियां। मुखे अल्लाह हे दर्जो ॾिनो आहे, मुखे हे मकाम मिलियो। अल्लाह ताला मूसा कलीमुल्लाह के चयो त वन फिरौन वटि पंहिंजो तारुफ पाण करा त मां अल्लाह जो नबी बनजी आयो आहियां। निमरूद वटि इब्राहिम अलैहिस्सलाम खे मोकिलियो वियो, वञ इन्हनि खे चओ त मां अल्लाह जो नबी आहियां। हर नबी पंहिंजी क़ौम सां पंहिंजो तारुफ पाण करायो। पर वाह वाह शान तुझे मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जो अल्लाह तो फरमाए सुना तू तारुफ पांजो न करा, तुझो तारुफ इंसानन सा मां अल्लाह पाण कराईंदुसि। सुभान अल्लाह। हत्ता के इंसानन सा महबूबन जो तारुफ थियो, मलाइकन सा महबूबन जो तारुफ थियो,
जिन्नन सा अल्लाह ताला महबूबन जो तारुफ करायो, महबूब जे गुलामन सा अल्लाह तारुफ करायो, काफरन के अहले किताब के भी अल्लाह पान बुधायो तो मुझे नबी जो शान के दो आला है। वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जे का पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद फरमायो, या अय्युहन नास, ए इंसानो बुधो, ए इंसानो गौर कयो, मां अल्लाह तो फरमाया कद जाकुम बुरहानुम मिर रब्बिकुम, तवाजे पालनहार जे तरफा तवा वट एकड़ो वाज़ेह दलील अची चुको आहे। तवाजे रब वटा तवाजे एकड़ो दलील आयो आ, रोशन दलील जे पुछण जी तारुफ जी का जरूरत त कोने का। असा दिल्ली में चवंदा आहिनि बाबा, मिसाल तौर सकरण में मां किबला साईं शाह साहब जो तारुफ कराया, माण्हू सब सुञाणंदा न साईं के। बाबा अहले सुन्नत जी जातल सुञातल सकरण नवाब शाह जिले में साईं जी शख्सियत आहे। मां तारुफ ये कराईंदो बाबा, साईं के तारुफ जा मोहताज त न आहिनि, पर सदारती ऐलान करणो आहे। इन जे करे मां चवां थो त हिन महफ़िल जी सदारत सैयद ज़ादो करे रहियो आहे। समझो था, तारुफ जी जरूरत न आहे। अल्लाह इन ही अंदाज में मदीने वाले साईं जी तारीफ पे फरमाई। रब फरमाए तो महबूब जे तारुफ जी जरूरत त कोने का, पर बुधो मता को निमक हराम, मता को बेईमान न मने, उनके भी बुधाया तो मुझो महबूब तो चिट्ठो दलील बणजी आयो आहे। सुभान अल्लाह, वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो मुझो महबूब तवाडे चिट्रो पधरो वाज़ेह दलील बणजी आयो आ। व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना, ऐं तहकीक असां नाज़िल कयो आ तवाडे हिकड़ो चिट्रो नूर। सुभान अल्लाह। बुजुर्गन फरमायो इन नूर मजा मुराद ऐं बुरहान मजा मुराद छा है। हिकड़न बुजुर्गन चयो, मुफस्सिरन लिखियो त नूर मजा मुराद कुरान मजीद आ, बुरहान मा मुराद मदीने वाले साईं जी ज़ात आ। हिकड़न चयो त बुरहान दलील कुरान आहे ऐं नूर मजा मुराद मदीने वाले साईं जी ज़ात आहे। पर बुजुर्गन इए भी लिखियो आहे त बुरहान मा मुराद भी मदीने वारो साईं आहे, त नूर मुबीना मा मुराद भी मदीने जो ताजदार आहे। सुभान अल्लाह, वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो त बुरहान भी महबूबा, नूर भी महबूबा, रोशनी भी महबूबा, दलील भी महबूबा। हे दुनिया वारो तवा के मु अल्लाह मेहरबानी करे पांजो नबी दिनो आहे, जे तारुफ जी जरूरत ना है। इन जी रोशनी एडी चिट्ठी आ, एडी वाज़ेह आ, एडी रोशन आहे जो जिते महबूब जे नूर जा किरणा पहुता उता गुमराहियूं खत्म थी वियूं, बदकिरदारियूं खत्म थी वियूं, बेहयाइयूं खत्म थी वियूं। जिते महबूब आया उते हिदायत जा चश्मा जारी थी विया। अब हेॾे ॾिसो, मुझे हेॾे ॾिसो, हेॾे होॾे छो था ॾिसो? मुंहिंजो मुंहुं नथो वणे छा तव्हांखे? जेके हेॾे होॾे था ॾिसो, ॿिली ख़ुदा जो वास्तो अथव। मां पंहिंजे नबीअ जी तारीफ़ करण आयो आहियां। के पीर जी के मौलवी जी तारीफ न तो कया, रहमतल लिल आलमीन नबी जी तारीफ तो कया। थोड़ी देर तो मुझे मुतवज्जे थो। सुभान अल्लाह, साईं जी तारीफ न थी वठता। सुभान अल्लाह, ये जे सामू वेठा आहिनि ये तो सुभान अल्लाह चवंदा, लेकिन ठायो महबूब जी तारीफ वणे थी, सुभान अल्लाह, सना वणे थी, सुभान अल्लाह, ये सना वणे थी तो जोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे हेॾे होॾे न ॾिसजे, गौर कर। जे महबूब जला दुनिया सिके पई, नबी सिकन पिया त मौला महबूब जो दीदार करा। अल्लाह तोखे एड़े नबी जो उम्मती बनायो, एड़े नबी जी वाखाण कयाई, तू गरीब गाफिल थी गिफलत में थी वेही रही हो, जुगाए त नथो न। मोहब्बत से दुरूद पढ़ त रहमत वसी सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह। अल्लाह ताला फरमाए, या अय्युहन्नास क़द जाअकुम
इंसानो ये दुनिया वारो बुधो बुधो तहकीक अल्लाह वटा तवाडे को रसूल आयो आहे महबूबाया बिल हक मिर रब्बिकुम हक खणी तवाजे रब वटा आयो आ कि आम जाए ता नहीं आयो ए महबूब मुस्तफा करीम के मामूली जाए ता नहीं आयो बल्कि अल्लाह वटा आयो आ रब वटा आयो आ अल्लाह जी मेहर सा आयो आ रब जी इनायत सा आयो आ अल्लाह ताला जे करम सा आयो आ पर खाली नहीं आयो हक खणी आयो आहे जेको मुझे लजपाल नबी जे पोया लगंदो मदीने वारे साईं जे कद लगंदो महबूब सां लाईंदो दिल रखंदो खबर रखंदो रिश्ते गंढींदो कुरान फरमायो वो हक वारो आहे जेको महबूब सां मिलियो मदीने वारे साईं सां जुड़ी वियो जंहिंजो सीनो महबूब जी मोहब्बत में सरशार हुआ मुझे लजपाल नबी जी हुब में भरपूर आ जंहिंजो सीनो मुझे महबूब में टुकड़ो आहे भरियल आहे कुरान फरमायो तो उहो बि हक वारो आहे समझो था जंहिंखे नबी जो दर नथो वणे महबूब जे मिलाद जी गाल जे तो मौलवी कावड़ जी पे तो बिदता यो हराम यो नाजायज समझ त हक ते नाही सुभान अल्लाह और कजो मुंडे वा सुभान अल्लाह महबूब जे मिलाद जो साओ झंडो नथो वणे मिलाद जो जुलूस नथो वणे बाकी कराची गावटी इस्लामाबाद जी मुल्ला के कुर्सी जे ला जुलूस यो जायज थो लगे इंसाफ जी गाल कूड़ हुजे त तव्हां मूंखे चओ कुर्सीअ जे लाइ सियासत जे लाइ दुनिया जे लाइ झंडा हणण पंहिंजे मदरसे ते ये पट्टा पट्टी झंडा हणण तुंहिंजे लाइ जाइज़ आहिनि धरणा हणण जाइज़ आहिनि इहे कहिड़े हदीस में साबित आहे इहो जुलूस कहिड़े क़ुरान में साबित आहे कहिड़ी हदीस में साबित आहे जे सुकूत न थई त मञणो पवंदो त मुस्तफा करीम जे मिलाद जो जुलूस नाजाइज़ नहीं यो तो हक जी निशानी आहे समझो था कि न समझो अगली चयो रसूल हक वारो आहे उन जे कट ब हक वारा लगंदा यहूदी न आया ईसाई न आया साईं करीमन पैगाम दिनो अबू जहल हलिया न आयो इठई पे महबूबन आंगुर सा चंद्र के पे टुकड़ा पे कयो लथल सुज वली पे आयो मदीने वारे साईं जे आडो अबू जहल आयो पत्थरन के कलमो पढ़ंदे ॾिठई वणन के सलामी कंदे ॾिठई पाड़ा पट जी साईं के जे आडो झुकंदे ईमान न आंदुई छो जो सीने में हक जी तलाश न हुई दुनिया जी मोहब्बत हुई साईं के चवे अबू जहल ते या रसूल अल्लाह तो के दुनिया दींदुस बादशाही दींदुस मक्के जी सरदारी ॾियूं था यो दीन जो कम छॾे दे दुनिया परस्त हुयो त दुनिया सां दिल हुयस पर महबूब सां दिल अबू बकर सिद्दीक़ लाती आहे उमर फारूक लाती मुझे मुर्शिद मौला अली लाती आहे बिलाल सुने के मक्के वारन जुल्म पे कयाओ बिलाल नबी जो दर छडींदे आन कत्ल कंदा सुई मारींदा सुई हज़रत बिलाल जे पेरन ते मेखूं ठोकन कोटा आहिन ओ बिलाल नबी जो दर छड पेशाब दींदा सुई जेतो दुनिया वनी धूड़ पाए मुझे सिर पंहिंजे महबूब जे नाले ते कुर्बान हाँ यार हाँ बेशक अजीब गाल है ना अबू जहल मरी वियो पर पंहिंजा पोयार छॾे वियो है ना उतबा ऐं शेबा मरी विया ओद में महबूबन करीमन उन्हनि खे क़त्ल कराए छॾियो वञी खणी बदर जे खूह में उछलाया आहिनि अबू जहल खे पाण त मरी वियो पंहिंजो नज़रियो छॾे वियो आहे अॼु बि महबूब जो मिलाद मल्हाइण वारा आशिक साईं जी तारीफ़ करण वारा अचनि था त मौलवी खे बुखार थो चढ़ी वञे साईं जी तारीफ़ नथी वणे मां चवां थो तोखे कुर्सी मुबारक हुजे तोखे दुनिया मुबारक हुजे आशिक
आशिक सोने हबीब जे मिलाद के गाईंदा रहंदा मल्हाईंदा रहंदा आओ ना मल्हायो मिलाद के न कोन मल्हायो असां त चवंदा आहियूं ख़ुशियूं मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी खुशियों मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो ओ दुख दुलावा दातर लाता जाम मक्के में जाओ खुशियों मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो दातर लाता जाम मक्के में जाओ अल्लाह दुख दुलावा दातर लाता जाम मक्के में जाओ दिल के गाल वणे थी अले कोनी वणे ओ आशिक था मिलाद मल्हाइन मिठल जाता गायन गायन मदनी जा आशिक था मिलाद मल्हाइन पुनल जाता गायन गायन मदनी जाता गायन गायन मुनकिर मोगा मोहल गायन मुनकिर मोगा मोहल गायन शुम मारन शर्मायो ओ दुख दुलावा दातर लाता जाम मक्के में जाओ सुभान अल्लाह ओ भरथर बादल बरसी आया मियां मेहर जा मौला वसाया साईं आया त रहमत जा वसकार थी विया दिलियूं शाद थी वियूं परेशानी हुयूं महबूब जे मिलाद में अचण सां खुशी थी आ कि न कोन थी आ सुभान अल्लाह परेशानी दुनिया जा दुख हिते साईं जी तारीफ़ ॾिसी न नंढे वॾे जे चेहरे ते मुस्कुराहट नज़र ईंदी ओसे पासे में ॾिसंदे न मुर्क नज़र ईंदी छो जो महबूब जी तारीफ़ थी रही आहे ओ मुल्क मिठा खुशियों मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो दुलावा दातर लाता जाम मक्के में जाओ बरथर बादल बरसी आया मियां मेहर जा मौला वसाया मियां मेहर जा मौला वसाया रिमझिम रात रूह जराया रिमझिम रात रूह जराया लायो थी वियो सजायो अज खर्च तुझो त सजायो ओ दुख दुलावा दातर लाता जाम मक्के में जाओ समझो था कि न बोला सुभान अल्लाह अकवारो नबी आयो कुरान तो फरमाए फआमिनु खैरल लकुम तो ए ईमान वारो दुनिया के छजो दुनिया जी दिल के छजो मुझे मदीने वारे साईं ते ईमान वाणियो नबी जा बणजी वञो मदीने वारे साईं जी गुलामी इख्तियार कयो ईमान वाणियो महबूब जे मथा खैरल लकुम यो तवा जे ला ॾाढो भलो आहे दुनिया कमायो दौलत कमायो पैसो कमायो डोकड़ कमायो इज्जत कमायो उनखां भलो आहे त मदीने वारे जा आशिक बणजी वञो महबूब जा परवाना बणजी वञो मदीने वारे साईं सां दिल लाइण वारा बणजी वञो साईं जी हुब रखण वारा बणजी वञो महबूब सां हुब रखण वारा बणजी वञो उहा खैरुन मिम्मा यजमऊन ॿी जगह ते अल्लाह फरमायो जेको साईं जे राह में तो खर्च कयो मिलाद मल्हायो इहो तुझे जमो करे रखण खां वधीक भलो आहे माल लिकाए रखी जमो करे रखी बैंक बैलेंस ठाही बनियूं धारे सही मुझा माल मता धारे दौलत जमो कई कुरान दो फरमाए न का भलो आ
तो मुझे नबी जे अचण जी खुशी मल्हा मुझे महबूब जी जे करे जेका तो ते नेमत थिया जेको फज़ल छुआ जेका रहमत थिया वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम तो अल्लाह जेका तो ते नेमत कया उन जो जिक्र करे बुधा जहान के बुधा ता अल्लाह मुते ही नेमत कया ओ बुधा साईं का वधीक ॿी कहिड़ी नेमत साईं का वधीक ॿी कहिड़ी नेमत चइबी वॾे में वॾी नेमत दुनिया में आहे त मदीने वारे साईं जी ज़ात आहे बाक़ी न ग़लत हो चओ सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह महबूब जे अचण जो मकसद को अल्लाह बयान कयो मदीने वारे साईं छो आया छाजे लाया मिलाद छो छो महबूब जे अचण जो मकसद छा है कुरान मजीद में अल्लाह ताला सूरह फतह आयत नंबर 28 वल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा वदीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीनि कुल्लिही बिल्लाहि शहीदा यो मुझो महबूबा अचण जो मकसद जो बयान थे यो मुझो मदीने वारो साईं जेको हिदायत खणी आयो आहे नमाज पढ़ंदा आहियो न पढ़ंदा आहियो नमाज के कोन पढ़ंदा केड़ा केड़ा नमाज पढ़ंदा हाथ में देखो जेके ना हो पढ़ंदा से वज वायदो कयो महबूब जे मिलाद में त नमाज पढ़ंदा नमाज न छडियो साईं करीमन फरमायो तारिकुल जमात मलऊन जेको जमात छडे दे जमात सा अल्लाह ताला उन जे मथा लानत कई है तारिकुल जमात यमशी अलल अर्द तलअनु जमीन ते बेनमाजी हलंदो त जमीन उन ते लानत कंदी आ तारिकुल जमात यनजुरु इला समाई अलनु आसमान जे बेनमाजी दिसंदो आ त आसमान मुन जे मथा लानतूं कंदो माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह पांजो पाण के लानती न बना बल्कि नमाज पढ़ आवाज जे मस्जिद में हय्या अलस सलात हय्या अलल फलाह हलिया नमाज ते हलिया कामयाबी दे सब कम छडे मालिक रब दे हलिया तुजा औला सौला थी विंदा दुख सुखन में बदलदी विंदा जो त नमाज इंसान जा दुख ता जड़ा लाहे छड़ींदी आहे पढ़ भी नमाज के कौन पढ़ भी अरे नमाज में मानो चंदो एहदिनस सिरातल मुस्तकीम अलहम्द में पढ़ो अल्लाह की सना की अल्लाहु अकबर सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका व ला इलाहा गैरुका सनाती औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शैतान का पनाह थी वही रब जी रहमानियत सिफत बयान थी वरी चवे तो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन ओ मौला तू पालनहारी समूरी तारीफ तुझे ला रहमान रहीम तू क़यामत जे ॾींहं जो मालिक तू इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन बीठो नमाज में जदो तुझी इबादत तो कया तोखा मदद तो तलब कया मौला तू ही मददगार आही तू ही इबादत जे लायक आही तू ही मालिक आही तू ही खालिक आही मौलवी जो कांटो इते जे बी रहंदो बस अल्लाह का मदद तलब कयो हर शे थी वी न बे पासे न वणो बस वधिक न चाचा थोड़ो अगिया त हल इन ही सूरत में कुरान तो फरमाए एहदिनस सिरातल मुस्तकीम नमाज में भी जो मौला सिद्धी वाट ते हला सही रस्ते ते हला सो रस्तो देखार हिदायत वारो बना वो रस्तो जंगे मथा तो इनाम कया हिन मना अल्लाह वारन जो रस्ते ते हला वरी जो सुभान अल्लाह रब जे
यारन बानन जी जिन मथा तो इनाम कया है सुभान अल्लाह अनअमत अलैहिम उन्हनि माण्हुनि जो रस्तो जंहिंजे मथां तो इनाम कया है इनाम कंहिंजे मथां दिया आहिनि दुनिया इनाम ना है पैसो इनाम ना है दौलत इनाम ना है इनाम इहो आहे जो कंहिंखे अल्लाह पंहिंजे नूर ऐं मारिफत जा राज़ ॾसिया कंहिंखे दर्जा ॾिना आहिनि कंहिंखे शान ॾिनो आहे जेके ज़बान मां लफ़्ज़ कढंदा आहिनि अल्लाह उहे पूरो करे ॾेखारे अब ध्यान मुडिया तवजो ले कोने को अनअमत अलैहिम मुराद छा यारी शरीफात में कुछ अल्लाह वारन जो जिक्र करे बुधाया सुभान अल्लाह कुछ दस्तगीर जी गाल भी करे सुभान अल्लाह अल्लाह वारा उनन जे रस्ते ते कुरान पाण दस दिनो अग में मौलवी चवे तो जिते सुई अटकी व्यस जे पियो बस अल्लाह का मदद तलब कयो रब जो दर वठो मां चवा तो त अल्लाह खाई मदद वठ बिया रब का सिवा ॿियो को मददगार आहे ही न पर अल्लाह मोह ॾिसी मदद कंदो आ ये मदद न थींदी आ के वली जी दामन वठ त अल्लाह मदद फरमाए अहले तसव्वुफ बुजुर्गन जे किताबन में एकड़ो वाक्यो अचे तो त सैयदना मूसा कलीमुल्लाह वट एकड़ी औरत आई किबला वनी तो अल्लाह सा कचहरी करने रवा गौर सबूत जे मौला जा नबी तू अल्लाह वट वनी तो मालिक के अर्ज कर मुजा करीम रब मां बे औलाद आया मुखे औलाद दे मुखे पुठानी नेमत दे पुट न छो थे कायल आया त औलाद थे रब का पुछा कर मुखे पुट मिलंदो या न औलाद थींदो या न ओ मूसा अल्लाह का रुगी या मालूमात वठी दे हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह रब वट आया मौला तुजी बानिया पुछा दी करे पुट दींदे या कोन दींदे रब फरमाए मूसा वन चईस पुट कोन मिलंदो तुजे तकदीर में पुट लिखियो ही ना मूसा कलीमुल्लाह वापस आयो अज उन औरत के चई साईं करीमन अल्लाह ताला फरमायो आ मुझे रब फरमायो आ तोखे पुट न मिलंदो तोखे औलाद न थींदो औरत रोंदी रोंदी हली वई आ काफी वक्त गुजरियो साल डेढ़ खां पोइ सागी औरत मूसा कलीमुल्लाह वटाई नंढड़ो बार हथ में हुयस ओ मूसा तो चयो ये पुट न मिलंदो पर हे निहार अल्लाह मुखे केॾो सोनो बच्चो ॾिनो आहे सुभान अल्लाह हे अल्लाह पुट ॾिनो आहे मूसा कलीमुल्लाह के त यकीन हुयो न रब नबियन खां वधीक ॿिए कंहिंखे यकीन हुयो हैरत रब तो फरमायो हुयो पुट कोन थींदुसि हिनखे कीअं थी वियो हजरत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे हुजूर में आयो मुझा मालिक रब ओ करीम रब ओ मुझा मौला तो फरमायो हुयो उन औरत के पुट न ॾींदुसि उनखे जवाब बि ॾिनो मुझा मौला तो कीअं पुट ॾिनुसि ओ मुझा करीम रब मेहरबानी केस अल्लाह ताला जवाब देने के बजाय मूसा कलीमुल्लाह के फरमायो वंज पंहिंजे गोठ में वनी मानू जो गोश्त प्लेट में विझिया इंसान जो गोश्त खणिया इंसान जो गोश्त है गोश्त खणिया हजरत मूसा कलीमुल्लाह प्लेट खई काती खई छुरी खई प्लेट खणी वियो आ गोठ में वियो बनी इस्राएलन के चई हे बनी इस्राएलो बुधो अल्लाह ताला इंसान जो गोश्त खपे आहे को अल्लाह के गोश्त दे कुटी खाइण वारा हूं त वाह वाह कंदा भई जन मल सड दे खबर यार जी थी बकसा पवे खबर यार जी थी बरकसा पवे बिना पर कजे यार हर को चवे हजरत मूसा कलीमुल्लाह फरमायो गोश्त रब चयो आ केर ॾींदो हर के जवाब ॾिनो हजरत मूसा कलीमुल्लाह पूरी बनी इस्राएलन जी क़ौम में वो के गोश्त न ॾिनो हजरत सैयदना मूसा कलीमुल्लाह वापस पिया अचनि मायूस थी कोई दूर थी वञा अल्लाह के जवाब ॾिया के गोश्त न ॾिनो सुभान अल्लाह मायूस थी वियो माण्हुनि जो जवाब ॾिनो हजरत मूसा कलीमुल्लाह चन पे एकड़ी राह ता गुजरिया
एकड़ो मस्त मलंग फकीर वेठो हो कपड़ा मेरा पातल अथस मथे में मिट्टी पई अथस दुनिया का बेनियाज कि अल्लाह ज़ुबान ते अथस अल्लाह 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 जे जिक्र जी तव्हार अथस मूसा कलीमुल्लाह फरमायो बियन त जवाब दिनो भला हिन फकीर का घुरी ॾिसा मंदा इहो ॾेई वठे फकीर के मूसा कलीमुल्लाह फरमायो ओ मलंग ओ फकीर रब फरमायो आ गोश्त मानो जो खपे ॾींदे ओ मूसा वेठो आ हिकड़ी बूटी चा सॼे जिस्म जो गोश्त पटे खणी वञे रब जे नाले ते सिर ते कुर्बान आहे छुरी खणी पानी पाह मां गोश्त पटे कटे हज़रत मूसा कलीमुल्लाह जे आगे रखे हज़रत मूसा वञण लगो आ त वरी भी हज़रत मूसा के सदकी वो मूसा हेदे आ पाह जो गोश्त पटे दिनो अथ माए अले अल्लाह सजी बाह चई हुंदी अले खबी चई हुंदी अजा त बी बाह सुभान अल्लाह यो टुकड़ो कटे ॾिनई वरी मूसा कलीमुल्लाह वञण लॻो हज़रत मूसा के वरी रोके मूसा भी अल्लाह ताला मता बाह जो तोखे ख़बर ना है बाह जो गोश्त चयो अथई सजी जो या खबी जो मता रब के टंग जो गोश्त खपे त टंग मां भी टुकड़ो वठे ॾिनई वरी वञण लॻो आ जी मालिक मता पुठीअ जो गोश्त घुरियो हुजे वारे वारे सां सभिनी उज़वनि जा गोश्त जा टुकड़ा कटींदो अल्लाह जे हुजूर में पेश करण जे लाइ मूसा कलीमुल्लाह जे हवाले कई हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे हुजूर में आयो मौला सॼे ॻोठ खां सॼे शहर खां मायूस थी वियुस मुंहिंजा मौला पर हिकिड़ो अहिड़ो मलंग मिलियो अहिड़ो फकीर मिलियो से सॼे जिस्म जा टुकड़ा कढी रखिया त मालिक राज़ी थिए मुंहिंजो जिस्म अल्लाह जे नाले ते कुर्बान अब ध्यान मुड़िया तव्हांजो सुभान अल्लाह हज़रत मूसा कलीमुल्लाह जो मौला अजीब माण्हू हुयो अजीब तबियत हुयस सॼे गोश्त जा टुकड़ा पटे ॾिनई सॼे जिस्म मां बूटियूं बूटियूं कटे ॾिनई रब फरमायो सो मूसा जॾहिं उहा औरत तो वटि आई हुई त मूंखे पुटु थींदो या न ओ मूसा तो वटां त मायूस थी वई रोंदी जॾहिं वापसि पई अचे त इन फ़क़ीर वटि आई हुई इन फ़क़ीर खे चई त मुंहिंजे रब खे चयो त मौला मूंखे बचड़ो अता फरमा इन फ़क़ीर जे पंहिंजी गोश्त जे जिस्म जे टुकड़े टुकड़े मां गोश्त पटे ॾिनो इन फ़क़ीर इन मुंहिंजे दोस्त चयो मौला न्याणी आई आ पुटड़ो ॾीस मां मालिक अहिड़े फ़क़ीर खे अहिड़े मुंहिंजे प्यारे बाने जी ज़ुबान कीअं मोटायां उन चयो पुटु ॾे मूं अता करे छॾियो आसे हाय यार हा सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झो था कि न रब खे राज़ी कयो मदीने वारे साईं जे रस्ते ते अमल कयो त कुरान में अल्लाह तरीक़ो सिखारियो त सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम मौला असां खे बि उन्हनि जी वात ते हला उन्हनि इनाम याफ़्ता बाननि जे रस्ते ते जेके पंहिंजूं जानियूं तुंहिंजे नाले ते कुर्बान करे छॾींदा आहिनि वरी जो सुभान अल्लाह समझो था कि न कोन था समझो अल्लाह वारनि खे दुनिया जी परवाह न आहे हूंदी दुनिया वारनि जी परवाह न आहे हूंदी माल दौलत जी परवाह न आहे हूंदी हज़रत गौसुल आज़म सय्यदी व मुर्शिदी सनदी व मौलाई पीराने पीर दस्तगीर महबूब सुभानी गौसे समदानी शहबाज लामकानी सय्यदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी रज़ी अल्लाह ताला वरदा बादशाह खलीफे वक्त जे माण्हू मोकिलिस ओ दस्तगीर सोना मुंहिंजे लाइ हेॾे महल में हलिया मूंखे तबलीग चे कर हज़रत सैयदना गौसुल आज़म फरमायुसि ओ बादशाह ओ खलीफे वक्त उन्यारो खूह ते ईंदो आ खूह उन्यारे दे हली नाहे वेंदो हाय 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 यार अब समझो था ॻाल्हि कि न उन लगे ता खूह के सरींदो त हेॾे अचे कुआ के जरी ना कुआ हलिया मुके उन लगिया पानी पिया न तू हली वेने कुआ के नलके ते कूलर ते फ्रिज दे
पानी दे हली वींदे पोसे मुझा पानी भरे पियंदे दस्तगीर सोने फरमायो तो बादशाह जी परवाह ना है मानून जी परवाह ना है तेरे बादशाहन का बेनियाजी कहन साईं हजरत दस्तगीर सोने जो कपड़े जो कारोबार हुंदो हुयो जेका बचत थींदी यारी शरीफ जे दिहाड़े ते वो समूरो पैसो जेको सजो महीनो कमाई थी सा समूरी अल्लाह जे नाले ते लुटाए छड़ींदा हुया सुभान अल्लाह सनन साहिबजादे सैयदना अब्दुल रज़ाक रहमतुल्लाह अलैहि अर्ज़ के बाबा साईं हर महीने समूरो पैसो खैरात करे जो कुछ त रखंदा कयो न साईं फरमायो त जे अल्लाह जे नाले ते दींदा आयूं अल्लाह असां के हर महीने अकेलो ना है छडींदो अल्लाह पाण अता कंदो सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह जडे अल्लाह के एड़ो राजी कयन तई मुर्दे ते पे हाथ रखन त मुर्दो जेरो थी वे एक ना गलत हो जवाब दस्तगीर मुर्दा जियारिया दस्तगीर मुर्दा दिलियों बजियारियों दस्तगीर सोने करम नवाजियों कयूं पंजे मुरीदन जी मदद कई कि न कोन कई आओ ना सुभान अल्लाह अजीब गाल है सजी जिंदगी मुला दस्तगीर सोने जी करामतन जी मुखालफत कई अल्लाह वाला जी करामतन जी मुखालफत कई अजीब गाल है अल्लाह ताला जो कानून है वो मां बटरिया ध्यान यो सोशल मीडिया ते आया है धरणो है वेठान मौलवी जेके दस्तगीर जी करामतों के नथा मने ना से मने पांजे वडे मुले वो फिके पटकी वाले जो करामत प्यादा बयान अजीब गाल है चेदो तो साईं करीम ख्वाब में आया है ने आई चोदन दे ने मौलवी के सलाम दिजो चेदो तू बैठो अल्लाह तो नी मदद कंदो जैसी तो के फतह न मिलंदी तू ता न वंजो हाय दिठई त मानू थद ते भगा ता वजन का को ख्वाब ॿुधाए त बयान अजीब गाल है न हेदा सुन्नी अल्लाह वारन जी तारीफ कन उहा न वणे पांजे मौलवी जी तारीफ वणई थी मां चा तो जेड़ा लख मुल्ला गद करन पर मुझे मुर्शिद गौसुल आजम दस्तगीर जे जुत्ती जी मिट्टी जे बराबर न था फरमी अजब असा के का मुश्किल पवंदी या दस्तगीर के सदींदा आयूं मदद थींदी सुभान अल्लाह हां ना गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी करो साते नजर का नूरानी गौसे आजम ओ बेड़ो उठड़िए जो जान पे पारियो मुर्दो चेरो करे तो थारो तुझी जारी करामत आई कानी तरह साते नजर का नूरानी सवा बथिया ने 2:30 बजे इंशाल्लाह दुआ करना 15 मिनट बाकी है ध्यान दियो सुभान अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज पे के कुरान फरमायो सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम उन्हनि जी वाट ते हलाजन जे मथा तो इनाम कया है गाल विसरी वही आया था अल्लाह वारन जो रस्तो उन्हनि अल्लाह वारन के हिदायत किथा मिली वो हिदायत केड़ी आ कुरान पान दर्स दिनो कुरान पान सबक दिनो त हिदायत चाहे वल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा ये दुनिया वारो मु पंजे महबूब मुस्तफा के हिदायत दई मोकिलियो आहे हिदायत खपे सही वाट जी हिदायत खपे सिधो रस्तो खपे हिदायत वण वारा थियण चाहे था त हली अचो मुझे नबी वट अचो मुझे महबूब वट अचो कदमे मुस्तफा जे ते लगो साईं वट ईंदो त हिदायत वारा बणजी वेंदो सॼी
जिंदगी नमाज़ों पढ़ हिदायत कोन मिलंदी पंहिंजो पाण खे मुत्तकी सदा परहेज़गार सदा मुफ्ती ऐं आलिम सदा बुज़ुर्ग सदा हिदायत कोन मिलंदी हिदायत मिलंदी त मुस्तफ़ा जी गुलामी में नसीब थींदी है ना हिकड़ी घड़ी ने साईं करीमन सां गुज़ारी असहाबी अल्लाह जे नबी फरमायो असहाबी कन नुजूम मुझा असहाबी सितारन मिसल बणजी विया जंहिंजे कद लगंदो तव्हां हिदायत वारा थी वेंदो सुभान अल्लाह हिदायत साईं जे दर तां मिलणी आ जहन्नम मां छुटकारो मदीने वारे साईं जे दर तां मिलणो आ महबूब जे सदके अल्लाह ताला दुख डाजड़ा लाहे छड़ींदो दर्द गम लाहे छड़ींदो ओ मिठा तू अज महबूब मुस्तफा जो दर वठ मदीने वारे साईं जी सनावा खान करण वारो थी मिलाद मल्हाइण वारो थी महबूब सां लहू लाइण वारो थी ॾिस त अल्लाह तुझे मथां कीअं मेहरबानी फरमाए हिकिड़े दिहाड़े मदीना मुनव्वरा में मुझा महबूब मुस्तफा करीम ही वञन पिया त हिकिड़ो यहूदियुनि जी कनीसा हुई इबादत खानो असांजी मस्जिद आहे उन्हनि खे कनीसा सॾिबो आहे यहूदियुनि जी इबादत गाह साईं करीम उतां गुज़रिया त साम्हूं यहूदियुनि जी कनीसा नज़र आई महबूब करीम हुन में अंदर दाख़िल थिया हिकिड़ो गुलाम बि साण हुजे मुंहिंजा लजपाल नबी अंदर जो विया त हिकिड़ो यहूदियुनि जो आलिम हुयो वॾो आलिम हुयो तौरेत जो सबक पियो ॾे तौरेत पढ़ाए रहियो हुयो तौरेत जी तारीफ़ करे रहियो हुयो साईं करीमन खे जो ॾिठई महबूबन बि उन खे ॾिठो नबी सोना मुस्कुराइण लगा खिलण लगा वाह वाह दिल फुरण जो अंदाज वाह जंहिंखे ॾिसंदा दिल मोहे वठंदा मुझे मुर्शिद मौला अली खां के पुछा कई त अली ॿुधा साईं जी हुस्न जी का गाल करे ॿुधा महबूब जे चेहरे जी का गाल करे ॿुधा मौलवी चवंदा नबी सां जहिड़ो तो मूं जहिड़ो आहे मौला तूं ॿुधा त नबी कीअं हुयो हज़रत हैदर करार जी फतवा ॿुध मौला अली छा थो फरमाए हज़रत मौला अली फरमायो ओ पुछण वारा जंहिं हिकु दफ़ो महबूब खे ॾिठो इएं चवंदो त न अॻु महबूब जहिड़ो को ॾिठो न पोइ साईं जहिड़ो ॾिठो अञा ज़ोर सां चओ सुभाणे साईं हरूभरू त यहूदियुनि जी इबादत खाने में कोन आया हुया न ख़बर हुयनि त अॼु कंहिंजी दिलि मटाइणी आहे यहूदियुनि जो आलिम तौरेत में पढ़े वेठो सबक पियो ॾे या यहूदी आॾो वेठा हुयसि पढ़ंदे पढ़ंदे उहा आयत आई जंहिंमें तौरेत में मुंहिंजे नबीअ जी तारीफ़ लिखियल हुई तौरेत में जेको मूसा कलीमुल्लाह जे मथां किताब तौरेत नाज़िल थियो उन में महबूब जी सन आई त यहूदी चुप थी वियो ख़ामोश थी वियो बयान न पियो करे साईं जो शान लिकाइण लॻो महबूब जी वाखाण लिकाइण लॻो चुप जो थी वियो महबूबन करीमन मुर्की फरमायो सो पढ़ पढ़ गया अल्लाह तोखे कहिड़ी ख़बर ॾिनी आहे तौरेत पढ़ माण्हुनि खे हक़ ॿुधा साईं करीमन ने नेड़ खणी निहारे हिन पे मुर्की खंगकार करे तैयार थी ऐं मदीने वारे साईं जे तारीफ़ वारी आयत पढ़ी साईं फरमायो सो ॿुधा त या तारीफ़ कंहिंजी आहे जेको अल्लाह जो कसम महबूब या तुंहिंजे शान में तौरेत में आयत नाज़िल थी आहे इएं जो चई त साईं करीम खिली वेठा खिलिया जो तो यहूदी तो चए अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह व अन्नक मुहम्मदन रसूलुल्लाह ओ मुझे महबूब अल्लाह जी तौहीद जी गवाही तो जा ऐं मां शाहिदी तो जा त तू मोहम्मद मुस्तफा अल्लाह जो रसूल आही बस इएं चयई कलमो भरियई रूह निकतस तम परवाज़ थी वियो मदीने वारे साईं पंहिंजे सहाबा खे सॾायो तव्हांजो भाउ आहे खणोसि वठी गुस्ल बि मां ॾींदुसि कफन दफन बि मां कंदुसि हिन जो जनाज़ो बि मां मोहम्मद मुस्तफा करीम पढ़ाईंदुसि
या तो यहूदिन जो आलिम लगो वेठो हुयो उनन के सना पे बुधाए उनन के गुनाह पे करे पर हिक नजर महबूब जी पेजी वई त हिदायत वारो बणजी वियो क़यामत जे ॾिहाड़े उथंदो त मदीने वारे साईं जे असहाबन सां गॾु उथंदो शान मक़ाम वारन सां गॾु हूंदो ओ मिठा ए हिकड़ी घणी नसीब थी महबूब जी मोहब्बत वारी एॾो मक़ाम मिली वियो तूं मां त महबूब जो हर साल मीलाद मल्हाइण वारा आहियूं नबीअ जी वाखाण करण वारा आहियूं पोइ छो न महबूब जी वाखाण कयूं नबीअ सां दिलि लायूं छो त नबीअ जे सदके अल्लाह ताला जी मेहर जा मींहं वसंदा आहिनि छाए राजो दर वटि पोइ महबूब जो कोन वठो दर वटि साईं जो जिला अल्लाह कुरान में फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हबीब मूं तोखे जहाननि जे लाइ रहमत बनाए मोकिलियो सुभान अल्लाह अहिड़ो रहीम जो जन पत्थर हयां जन महबूब मुस्तफा के नुकसान पहुंचायो वो ताइफ वारा ये महबूब जे जिस्म ते पत्थर जो हन एडो रक्त वहेवा जो साईं जो रक्त मुबारक में जुत्ती मुबारक लाल थी वैया एडी अजियत पहुंचाईया एकरे मानू जो या रसूल अल्लाह जे अल्लाह जो नबी आही त ताइफ वारन के बददुआ दे मुझे महबूब जो जरा हथ खया मलाइक लई आया हारे बददुआ थींदी हियर जो हियर ताइफ के बर्बाद कंदासी साईं दुआ दा गुरन मुंजा मौला ताइफ वारा मुखे नथा सुञाणन पर इन्हनि जो औलाद ईंदो मुखे सुञाणंदो इन्हनि जा पोयां मुखे सुञाणंदा इन्हनि ते अज़ाब न कजा इन्हनि खे दमर न कहर न किराए जा ये मुंजा मौला इन्हनि खे माफ़ी ॾिनम इन्हनि जे रिज़्क़ में इज़्ज़त में माल में बरकतूं अता फरमा बाबा जो नबी अल्लाह ॾिनो जो दुश्मननि खे बि दुआऊं ॾेई रहियो आहे बुधो जे दुश्मनन के जो नबी रहमत जो दुआऊं दे असा गुलामन के अकेलो छड़े दीदो दिल दे हथ रखे बुधा ये मुमकिन ना एड़ो नबी असा के अकेलो छड़े दे न मिठा महबूब त न छड़ींदा पर विख तो पराही कई आहे तू नबी का परे थियो आही तो साईं का मुंह मटियो आ तू महबूब मुस्तफा का साईं मुजा दूरी इख्तियार कईया अज वायदो कर त जिंदगी गुजारींदासी त महबूब जी गुलामी वारी जिंदगी गुजारी कबूला गाल के न कोने का कबूल सुभान अल्लाह महबूब जी गुलामी खपे मोहब्बत वारो चंदो इतना काफी है जिंदगी के लिए इतना काफी है जिंदगी के लिए रख ले आका जो नौकरी के लिए इतना काफी है जिंदगी के लिए आशिक चाहिए आदशल साईं जे दरबार में कबूल समझो था गुलामी महबूब जी इख्तियार कयो छजो गुनाहन वारा कम बदकिरदारी वारा कम छदे जो कयो जे में रब राजी मदीने वारो साईं राजी कबूल आया गाल के न कोने का कबूल वठंदो महबूब जो दर आज वायदो कयो त इंशाअल्लाह गुनाहन जे वेझो कोन मिलंदा बदकिरदारी जा कम चोरी जोरी जुल्म जा कम बेहयाई जा कम कूड़ गलाए जो कारोबार करी व्यापार करी बदकिरदारी करी से कम सब छड़े दे कम वो कर जे में मदीने वाले साईं दी रजा हो कूड़ गलाए कारोबार करी व्यापार करी त कूड़ा कसम करी खणी मिलावट कंदो वती महबूबन करीमन फरमायो यो मिलावट करण वारो मुंजो नाही मिलावट कंदा आहिनि जेके खीर में मिलावट कंदा दुनिया जी शयुनि में मिलावट कंदा साईं फरमायो मुंहिंजो न आहे महबूब फरमाइनि मुंहिंजो न आहे पोइ कंहिंजो सदाईंदे ॿियो कंहिंजो दर वठंदे ॿिए कंहिंजो सदाईंदे जे महबूब फरमाइनि तूं मुंहिंजो न आहीं इहो जेको कूड़ा कसम कूड़ियूं ॻाल्हियूं करे जेको तो मिठा कमायो ॿुधा त घणा ॾींहं खाईंदे केतिरा ॾींहं खाईंदे 100 रुपया कूड़ ॻाल्हाए कमायो ये 100 रुपया केतरा ॾींहं खाईंदे तो सब कम छड़े रे बदकिरदारी वाला
इनन में फायदो न थई कसम असांजे फायदो आहे त मदीने वारे जी सुन्नत ऐं इत्तिबा ऐं पैरवी वठबो दर साईं जो कि न कोन वठबो ईंदड़ साल महफिल थे त हिन मजमे में तब्दीली आ हुजे जो चैनी पासे मुझे लजपाल नबी जे इश्क जी तवार हुजे कबूल गाल अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए 28 में अन्या भी 3 मिनट घट हैं वमा अलैना इल्लल बलाग